सेहतमंद ग़िज़ा ऐं लाइफ स्टाइल सां गॾोगॾु तहक़ीक़ मां ख़बर पवे थी त कुझु शरबत आहिनि जेके जिस्म में सेहतमंद तरीक़े सां ब्लड प्रेशर जी सतह खे नॉर्मल रखण में मदद करे सघनि था। चयो वेंदो आहे त हिकु मुतवाज़िन ग़िज़ा जेका सही वक़्त ते खाधी वञे थी उहा सिहत जे केतिरनि ई ख़तरनि खे घटाइण में मदद करे सघे थी। हाई ब्लड प्रेशर हिकु अहिड़ी हालत आहे जेका सॼी दुनिया में पखिड़िजी वई आहे। ग़िज़ाई माहिर डॉक्टर लोनी टे शरबत ॿुधाया आहिनि जेके अव्हां जे ब्लड प्रेशर जी सतह खे कंट्रोल करण में मदद करे सघनि था। गॾोगॾु हाई ब्लड प्रेशर दिलि जे मसइलनि ऐं गुर्दे जी ख़राबीअ जे ख़तरनि खे ख़तम करे सघिजे थो। उन लाइ पहिरियों आहे आमला ऐं अदरक जो जूस। 1 इंच जो अदरक ऐं 2 आमला खणो जिन खे घोटे जूस कढी शरबत तयार कयो ऐं पी छॾियो। आमला असांजे जिस्म जे सभिनी जिस्मानी फ़अलनि खे दुरुस्त तरीक़े सां मुनज़्ज़िम करण लाइ हर ज़रूरी ग़िज़ाइयत सां भरपूर आहे। ही ग़िज़ाई जुज़ मुनासिब रत ऐं ऑक्सीजन जे वहकिरे लाइ असांजी रत जे नालियुनि खे बि खोलिन था ऐं दबाव घटाइनि था। ॿी शइ आहे सुका धाणा। 1 चांहि जो चमचो सुका धाणा राति जो भिॼाए रखो ऐं सुबुह पी छॾियो। सुका धाणा जिस्म मां वाधू सोडियम ऐं पाणी खे ॿाहिरि कढण में मदद कंदा आहिनि। हिन सां ब्लड प्रेशर खे घटि करण, कोलेस्ट्रॉल खे कंट्रोल में रखण ऐं दिलि जे ख़तरनि खे रोकण में मदद मिली सघे थी। ही जिस्म में ब्लड शुगर जी सतह खे ज़ाब्ते में रखण लाइ फ़ाइदेमंद आहे। टी शइ आहे चकुंदर ऐं टमाटनि जो रस। 2 खां 3 टमाटनि खे हिकु चकुंदर सां जूसर में घोटियो ऐं जूस कढी पी छॾियो। अव्हां ज़ाइके लाइ लीमे जो रस या पुदीने जा पन बि विझी सघो था। चकुंदर जो जूस जिस्म जे हाई ब्लड प्रेशर जी सतह खे घटि करण सां गॾोगॾु दिलि जे मसइलनि खां बचाए थो ऐं टमाटो पोटेशियम जो सुठो ज़रियो आहे जंहिं सां ब्लड प्रेशर घटिजण में मदद मिले थी।